ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 5 अध्याय जे बे भाग में ॾिठो त 8 ऐं 9 योगेश्वर राजा जनक के ज्ञान ॾियनि था ऐं उन्हनि खे हिकिड़ो श्लोक ॿुधाइनि था त जंहिं जे पढ़ण सां इंसान जी मनोकामना पूरी थिए थी। उनजे अलावा कलयुग में रहण वारनि माण्हुनि जी वॾाई कनि था त उन्हनि ते एतिरो कुझु आहे, यानी कि कलयुग में भगवान बिल्कुलु आसानी सां मिली सघे थो, लेकिन उन जे बावजूद बि असां माया में फासी भगवान जे नाम सुमरण खां परे आहियूं। वासुदेव जी के इहो ज्ञान ॾेई उन्हनि खां मोकिलाए थो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो 6 अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे सभिनी देवताउनि ऐं ब्रह्मा जी जो श्री कृष्ण भगवान वटि अचणु। श्री सुखदेव जी चवनि था त हे राजा परीक्षित, नारद मुनीअ जे वञण खां पोइ हिकु ॾींहुं श्री कृष्ण महाराज सुधर्मा सभा में विदो हो त उन वक़्तु श्री ब्रह्मा जी, श्री महादेव जी, इंद्र, वरुण, कुबेर, दक्ष प्रजापति, ॿिया देवताऊं ऐं रखेश्वर श्री कृष्ण भगवान जे दर्शन करण वास्ते आकाश मार्ग खां द्वारिकापुरी में आया ऐं नंदन बाग जा फुल श्री कृष्ण महाराज ते वसाए दंडवत करे हथ जोड़े वेनती करण लगा। हे महाप्रभु, जिन चरणनि जो ध्यान योगेश्वर ने तपेश्वर 8 ही पहर पंहिंजे हृदय में रखी मुक्त पदवी पाइनि था, तिन तीर्थ रूपी चरणनि जे दर्शन करण वास्ते इते अची भवसागर पार लंघण घुरूं था। हे निर्गुण निरंकार, तव्हां सभु जगत जे पैदा करण वारा, पालन करण वारा ऐं नाश करण वारा आहियो ऐं संसारी माण्हू यज्ञ तप ऐं ध्यान ऐं तीर्थ करण ते बि हरि चरणनि जी भक्तीअ खां सवाइ संसार ऐं परलोक जो सुख नथा पाइनि। जेसिताईं तव्हांजी दया सां अगुणनि जन्मनि जा पुण्य साई नथा थियनि, तेसिताईं तव्हांजे चरणनि में प्रीत नथी थिए ऐं हरि कथा में चित नथो लॻे ऐं असांजी वेनती करण सां बि तव्हां मृत्यु लोक में सुरगुण अवतार वठी पृथ्वीअ जो भार लाथो ऐं 125 वरियनि ताईं संसार में वेही साधुअनि ऐं वैष्णवनि खे सुख ॾिनो। अधर्मी ऐं दुखदाई राजाउनि खे मारे धर्म जी रखिया कई आहे। हे त्रिभुवन पति, हाणे दुर्वासा रखेश्वर जे श्राप सां 56 करोड़ यदुवंशियुनि जो अहिड़ो हाल थी रहियो आहे, जीअं वण सुकी अंदरां को खोखलो थी पवे ऐं ॿाहिरां जीअं जो तीअं रहे थो। तव्हां सभिनी जीवन जा मालिक आहियो, जीअं वाजिबु ॼाणो तीअं करियो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, इहो ॿुधी श्री कृष्ण महाराज भक्त हितकारी चयो त हे ब्रह्मा, मूं तुंहिंजो मतिलबु सम्झियो त कंस, जरासंध, काल, यमन ऐं ॿियनि अधर्मी राजाउनि ऐं दैतनि खे मारे कौरवनि ऐं पांडवनि जो बि महाभारत कराए पृथ्वीअ जो भार लाहे चुको आहियां। फ़क़ति यदुवंशियुनि जो नाश करणु बाक़ी रहियो आहे, जिन खे बि
नास करे वेंकट ॾांहुं वञा। चङो, हाणे तव्हीं पंहिंजे पंहिंजे आस्थाननि ॾांहुं वञो। इहो ॿुधी ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं मोकिलाए पंहिंजे पंहिंजे लोक ॾांहुं हलिया विया ऐं त्रिभुवनपति गौलोक ॾांहुं वञणु वीचारे उन ॾींहुं राजा उग्रसेन जी सभा में यदुवंशियनि खे चयो त हिननि ॾींहंनि में ब्राह्मणनि जे श्राप करे द्वारिकापुरीअ में हर रोज़ नवां नवां बदसुगण था थियनि। तंहिं करे सभिनीअ खे प्रभास क्षेत्र ॾांहुं वञणु घुरिजे ऐं उते वञी सनानु ऐं दान करे पंहिंजो दोष मेटणु घुरिजे। जॾहिं राजा उग्रसेन ऐं ॿिया सभई यदुवंशियन श्याम सुंदर जी आज्ञा सां प्रभास क्षेत्र ॾांहुं वञण जी तयारी करणु लॻा, तॾहिं उद्धव भगत जो नंढपण खां नंदलाल जीअ जो दोस्त ऐं शेवक रहियो हो, तंहिं अची दंडवत ऐं परिक्रमा करे हथ जोड़े अखियुनि में पाणी आणे त्रिभुवनपतिअ खे चयो त हे महाप्रभु, यदुवंशियन खे प्रभास क्षेत्र में मोकिलण करे मां ॼाणां थो त तव्हां उन्हनि खे नास कराए वेंकट पधारणु घुरो था। तव्हांजी रुगो तीर्थ रूपी चरणनि जो ध्यानु करण सां ई जॾहिं हज़ारे श्राप छॾे वञनि था, तॾहिं उन्हनि खे उते मोकिलण जो कहिड़ो कमु आहे। जीअं नंढपण खां अॼु ताईं मां तव्हांजी शेवा में रहियो आहियां, तीअं हींअर बि मूंखे पंहिंजे चरणनि खां परे न करे पाण सां वठी हलो। अहिड़ो वरदान ॾियो त जेकॾहिं कंहिं जूण में मुंहिंजो जनमु थिए त उते बि तव्हांजे कमल रूपी चरणनि जी प्रीति ऐं भक्ति मुंहिंजे चरणनि में सदा क़ाइमु रहे। सभई चओ जय श्री कृष्णा। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो 6 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।